रेनू टेकवाणी ॾाढी सुठी फनकार आहे मां चाहींदुमि पंहिंजो जवान ॾेखारियो सभिनी खे मोहित करे छॾे ज़ोरदार ताड़ियूं महिरबानी करे जेके पुठियां वेठा आहिनि कलाकारनि खे पूरो प्यार ॾियो हिन मेले खे तव्हां मचाईंदो स्वागत आहे असां इहो कल्चरल इवेंट रखियो आहे जेको असांजे घनश्याम वासवानी सर जे लाइ रखियो आहे त मुंहिंजो पहिरियों गानो मां पेश कयां थी जेको डेडिकेटेड टू घनश्याम वासवानी जी
थी भाई कि दादा घनश्याम वासवाणी साहब अहिड़ा म्यूज़िक डायरेक्टर आहिनि ऐं मूंखे लॻे थो त ॿिया पंहिंजो कंपोज़ कंदा आहिनि पर वधीक जेके सिंधी गाना कंपोज़ कया आहिनि असांखे ॾिना आहिनि जगजीत सिंह साहब शान ऐं घणेई सुहिणा सिंधी नॉन सिंधी गाना अगरि कंहिं ॻाल्हाए लोक कुमार राठौर खां कंहिं अगरि ॻाल्हायो आहे त दादा घनश्याम वासवाणी साहब ॻाल्हायो आहे मां हिकिड़ो निमाणो अर्ज़ु कंदुमि जेतिरा माण्हू हॉल में वेठा आहिनि कलाकारनि जूं कुर्सियूं साम्हूं ख़ाली हुजनि त मज़ो कोन ईंदो पुठियां वारा अॻियां अची वेंदो घटि माण्हू हूंदा मज़ो ईंदो ख़ाली कुर्सी ॾिसी मज़ो कोन ईंदो त जेके पुठियां आरती जी वग़ैरह तव्हां त मास्टर चंद्र परिवार में आहियो कल्ह त तव्हां अॻियां वेठा तव्हांजे पुठियां अचो वेठा आहियो अचो अॻियां अचो कल्ह त तव्हां सॼी देरि अॻियां वेठा अॼु पुठियां अचो अॻियां अचो हा जेके पुठियां वेठा आहिनि महिरबानी करे थोरो अॻियां अची वेंदा त असांखे लॻंदो कि असां सुहिणे माण्हुनि सां ॻाल्हाए रहिया आहियूं ख़ाली कुर्सियूं असांखे खाइण ई ईंदियूं आहिनि ख़ाली कुर्सियूं न ॾिसण अचनि जेके कुर्सियूं छॾे वियासीं पुठियां वेंदा हुनजी चिंता न कयो तव्हांखे खपेव त फर्स्ट रो में अची वियो हाणे केरु कोन उथारंदो अची वञो महिरबानी करे कलाकारनि ते माण्हू ॾिसो अम्मा 80 साल जी बुज़ुर्ग अम्मा उते बीहे पर जवान कोन बीठा आहिनि शाबाश आहे अचो प्लीज़ अचो अम्मा प्लीज़ अचो त हाणे हिकु ॿियो परफॉर्मेंस स्वागत है रोशनी जी प्लीज़